पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पाण खे ख़ुशि आमदीद। दोस्तों रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। ये वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे दोस्तों काफ़ी सीन ॾिसण वटा मिलंदा। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु आहे, उदासी टीवी यूट्यूब चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयो अथव त महिरबानी करे इनखे सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्त दरअसल सावल जो काफ़ी ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ चाकर खे अंदाज़ो लॻी वेंदो त ही जाबर ऐं रुंडो पाण में केतिरो विढ़ंदा हुआ, केतिरा दुश्मन हुआ। सीना इन्हनि खे पैसे जी लालच में हिकु करे मुंहिंजे पीउ यानी वॾे साईं खे मारायो ऐं मुंहिंजे भाउ खे बि इन्हनि ज़हर ॾिनो। उन खे सांवल जी ॻाल्हियुनि ते थोरो थोरो यकीन थियणु शुरू थी वेंदो ऐं सांवल इहा ॻाल्हि कंदो त हाणे जेको आहे तूं सीना ऐं जाबर जो अलॻि अलॻि वञी ॻाल्हियूं ॿुध, तोखे असुल ऐं सच ऐं कूड़ जी ख़बर पवंदी, सचो कहिड़ो आहे कूड़ो कहिड़ो आहे। पोइ चाकर ईअं ई कंदो। इन सांवल खां पोइ हाणे हुन ॿिनि जो रुख कंदो। अञा सांवल जो खोड़ ॻाल्हियूं आहिनि, अञा ॿुधंदो। उन खां पोइ जाबिर जो रुख कंदो, वरी हसीना जो रुख कंदो। उन्हनि जो अलॻि अलॻि ॿुधंदो, ॻाल्हियूं तफ़्तीश कंदो जीअं पुलिस कंदी आहे तफ़्तीश। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही दोस्तों अव्हां जो ई चैनल आहे।